F9 न्यूज़ से पेश आए दादूमा मोहम्मद बख्श बलोच की रिपोर्ट। कुछ ॾींहुं अॻु फुलजी विलेज थाणे जी हद ॻोठ मलूजा पावर में झेड़े दौरान क़त्ल थियल नौजवान इमदाद पावर क़त्ल थियण वारो मुहावरो उन सिलसिले में मक़तूल जी अमर मुसम्मात ज़ुलेखा वारसन मुसम्मात आशिया इमरान पावर कलीमुल्ला पावर बिन पाक किताब खणी दादू प्रेस क्लब वारो एहतजाज कंदे चयो त नौजवान पुट इमदाद पावर के क़त्ल संदसि जे चाचे मूसा पावर दीन मोहम्मद ॼन कयो। जेको नौजवान जो कातिल आहे पुलिस वरी उनखे फरियादी केस में कयो आहे। मक़तूल जी अमर धायो त पुलिस बेगुनाह माण्हुनि मथां केस दाख़िल करे मुंहिंजे पुट जो खून लोढ़णु चाहे थी। हद जो हिसो घड़ी रिश्वत वठी कातिलनि जी फरियाद ते केस दाख़िल कयो आहे। मुननि चयो त असीं IG सिंध खां इंसाफ़ जी घुर कयूं पिया।